दोस्तों हिकिड़ो महफ़िल जो मच कचहरी जो असां प्रोग्राम कयोसीं मुख़्तसिर शाबाश आहे इन दोस्तनि खे जेके मुंहिंजा पुराणा दोस्त हुया खान साहब बाजे मास्टर उस्ताद वज़ीर अली पेटावी साहब जेको उस्ताद फेरोज़ गुल मरूम जो शागिर्द आहे हीअ असांजो पुराणो दोस्त ख़ादिम हुसैन मलिक साहब हिननि जी महिरबानी आहे असां बि पुराणा फ़क़ीर आहियो अॼु असां बि वरी शौक़ड़ो थी पियो मां छो न पाण में गॾिजी सॼी को हिकिड़ो प्रोग्राम कयूं ज़िंदगी जा मेला आहिनि जहिड़ो असांजो हाल आहे पहिरियों तव्हांखे हिकिड़ो साईं सचल बादशाह जो हिकिड़ो बोल ॿुधायूं था वरी जीअं मिड़ई संगत जीअं चवंदो उहे उन्हनि खे वरी राज़ी कबो मैं खाने मस्त किता मैं अनल हक बोले दुन्हा जहाना दा पारा मैं सारा सिर ते जैसा अहद अहमद विच फर्क न कोई मैं मीम को कट छड़े सा अलस्त रबिकुम बांगा मिलिया मैं कालू को सुने उन्हा गल्हा विच मस्त रहो से अली अनवर उत आप को अल्लाह सदे सा दोज़ खजी दरियते मुंह दिन मुबाग भी वाह सलेन वाह सिर्फ पढ़िम हक जो वहदत मंझ वेही यार अनवर कयो सही सौदो सफ़ाई जो कुतो पार पिरिय जो कुतो पार पिरिय जो अल्लाह मूंडे कुतो पार पिरिय जो अल्लाह मूंडे आण खाए मास मुठीअ जो सारी ही जिद जान अनवर चवे मान हदाने चलो तले फरमाइश असांजो पिरी प्यारो दोस्त किशमोर खां हाजी फौलाद जखरानी साहब ऐं मुंहिंजो भाउ शेखू खान जखरानी जी फरमाइश आहे ऐं अब्दुल्ला जखरानी जी ऐं मुंहिंजो ऐं सेंट्र जेल खां फरमाइश वकार चाचड़ जी ऐं मुंहिंजो भाइटियो फलक शेर खान गबोल जंहिंजो दोस्त आहे ऐं परवेज़ अहमद गबोल हे मिड़ई जेके आयल मुंहिंजा सभु मुंहिंजा दोस्त आहिनि मुंहिंजा महिमान आहिनि इन्हनि जी फरमाइश आहे हो काज़ा के हे मसले पुछदाई मुला के हे मसले हाय काज़ा के हे मसले पुछदाई मुला के हे मसले इश्क शरा कनू अगे अगे इश्क शरा कनू अगे अगे काज़ा के हे मसले पुछदाई मुला के हे मसले काज़ा के